पाछन पोया हला थी मां। सब सारोड़ियों ऐं यादूं मूंखे इहो एहसास ॾियारनि थियूं त ॼण मुंहिंजे इर्द गिर्द दुनिया आस्ते आस्ते भुरी टुकड़ा टुकड़ा थींदी पई वञे। कॾहिं कॾहिं रात जो देर सां हिकु ॼातल सुञातल फ़िक्र सां पंहिंजो सीनो भरियल महसूस करियां पियो। रकीबनि जो रुझान असांजे तरफ़ थी वियो। रही मां सोचां पई त ॿारनि जे लाइ मुंहिंजे दिलि में हाणे का बि जॻह कान्हे ऐं इन खां वधीक मां उन्हनि सां मोहबत करे ई नथी सघां, छो त कंहिं बि शइ जी सम्झ लाइ हिते कुझु बि नथो थिए। मूंखे हुननि जे मामलनि खां परे रहणु घुरिजे। नाक़ाबिले माफ़ी ग़लतियूं जेके मौज़रत जूं मुस्तहिक़ न आहिनि हूंदियूं से तूं कॾहिं बि करे कोन सघंदी आहे, पर अणचयल गुनाह शायदि तो मूंखां वधीक कया आहिनि जिन जे लाइ तोखे पाण खे संभालणो पवंदो। मिशाल बेगम, मां तुंहिंजी ॻाल्हि न सम्झी सघियसि। मिशाल, असांजी परवरिश में का बि खोट न आहे। असां वॾी ईमानदारी सां पंहिंजी ॿिन्ही धीअरुनि जी परवरिश कई आहे, हुननि खे सम्झ जा धाणा फकाया आहिनि ऐं हिन दुनिया जे मिड़ई पासनि जी हुननि खे आगाही ॾिनी आहे। जेकॾहिं इहो सभु ग़लति आहे त पोइ असांजूं नियाणियूं ग़लति आहिनि। ॻाल्हि नियाणियुनि जे ग़लति हुजण जी नाहे, ॻाल्हि हुननि जे मुस्तक़बिल जी आहे। हू जंहिं जज़्बात ऐं कैफ़ियत में वरतल आहिनि उन में किथे मिटी जे थांव जीअं टुटी न पवनि। न मिशाल, मां इन नज़रिए सां न पियो ॾिसां, पर मां इन नज़रिए सां पियो ॾिसां त हू पंहिंजी ज़िंदगी जे लाइ केतिरियूं संजीदा आहिनि ऐं उन जे लाइ केसि ताईं अॻिते वञी सघनि थियूं। जे मञी वठिजे त हू सही आहिनि, पोइ जंहिं ते हू हथ रखनि रांदीगर जीअं उन्हनि खे असां वठी ॾींदासीं। हा, पर रांदीको बि त सोचे सम्झी मयार जे मुताबिक़ वठंदा आहियूं न। ही ज़िंदगीअ जा हम सफ़र आहिनि, बिना परखण जे कीअं हा कबी। मां बि त इहो ई थी चाहियां न। तूं छोकिरियुनि सां पंहिंजो रवैयो बहितर कर, मां सभिनी मामलनि खे ॾिसां थो। छा करणो आहे, कीअं करणो आहे, इहो मुंहिंजो मामिलो आहे। ॿई घर खां निकिरी वयूं आहिनि बिना ॿुधाइण जे। तूं हीअं कर, डिनर में हुननि जे पसंदि जूं डिशिस ठाहे वठ, मां खेनि फ़ोन करे थो वठां। ऐं हा, जेकॾहिं मूं मिसकीन खे हिकु कप चांहि जो मिली वञे त दुआऊं ॾींदुसि। जी सरकार, हाणे थी ठाराए वठां। सैफ एतिरी कावड़ में मूंसां कॾहिं बि नाहे ॻाल्हायो। अल्लू छा थियो आहे जे हुनखे एतिरो एग्रेसिव करे छॾियो आहे। सैफ त मूंसां प्यार करे थो, मूंखां का ग़लती नाहे थी। ठीकु आहे न अर्शीला, तू हिकु बोल्ड छोकिरी आहीं, सैफ तोखे कुझु बि न चवंदो। छा ॻाल्हि आहे सैफ, तू एतिरी कावड़ में? मूंखां छा थी पुछी? इन कावड़ जो रीज़न तोखे ख़बर न आहे? जेकॾहिं रीज़न जी ख़बर हुजे हा त मसइले जो हल साण आणिया हा न। तूं एतिरी बोखली नाही जेतिरी हुजण जी तूं एक्टिंग पई करी। सैफ, तू कुछ ॿुधाईंदे त ख़बर पवंदी न। पंहिंजे पीउ खां पुछी हा, हू तोखे बहितर अंदाज़ में ॿुधाए वठे। पापा छा कयो? तुंहिंजो पापा मुंहिंजी हितां बदली कराए छा थो करणु घुरे? मां त तोखे हासिल करण बि नथो चाहियां, नहीं तूं मुंहिंजो प्यार आहीं। ऐं इहो तूं बहितर नमूने ॼाणी थी अर्शिला। तूं ये लफ्ज़ ईअं चई हुई, तोखे कुझु बि न थियो? तुंहिंजो इहो इनकार मूं ते बिजली वांगे किरियो आहे। तोखे एहसास आहे? पंहिंजी इहा फ्रस्ट्रेशन मुंहिंजे साम्हूं न रख अर्शिला। तोखे मुंहिंजी मोहब्बत फ्रस्ट्रेशन थी लॻे? तू पाण खे मोहब्बत जो पैगंबर कोठींदो आहीं न। मां थी ॿुधायां तोखे त तूं छा आहीं।
मिस्टर सैफ, तू वो नाकाम ऐं नाकारा इंसान आहीं। तोखे त मोहब्बत जे मीम जी भी ख़बर ना है, इन करे तोखे तुंहिंजी ज़ाल छॾे वई। अर्शी, नाकाम ऐं नाकारा त तूं आहीं जो मुंहिंजी मोहब्बत हासिल न करे सघी। हाणे तूं पंहिंजे पीउ जो इन्फ्लुएंस इस्तेमाल करे तूं मूंखे हासिल करण थी घुरी। हाँ अर्शी, तुंहिंजो इहो ख्वाब कॾहिं बि पूरो कोन थींदो, कॾहिं बि न। सिवा तुझे वो कुछ भी नहीं कहो, वो गॉड से कुछ भी नहीं कहो। सैफ मुझे चले ना बोल, वो कुछ भी नहीं कहो। तड़पाने मुझे जज्बात के समझ यार। ॾिस साइमा, मां हिकु कैरियर ओरिएंटेड माण्हू आहियां ऐं मां रुॻो इहो चाहींदुसि तूं बि अहिड़ी सोच रख। हूं बि मां तो में सिर्फ़ु हिकिड़ो दोस्त ॾिसां थो, साल न। तू इहो वाज़े छो न पियो करी त मां मैरिज मटीरियल न आहियां, ईअं न? ओ ख़ुदा जी बंदी, तू रुॻो ॻाल्हि खे सम्झण जी कोशिश कर। महराज मुझे मोहब्बत के छो कोन पे एक्सेप्ट करे, वो मूंखे मैरिज मटीरियल छो कोन पियो समझे। मां संदसि जी रुॻो हिकिड़ी दोस्त आहियां बस। मम्मा मूंखे कुछ भी सुठो कोन पियो लॻे। मां मैरिज मटीरियल न आहियां मम्मा। छा थियो बाबा, तोखे केरु चयो आहे? मम्मा छा मां वाकई में मैरिज मटीरियल न आहियां? कंहिं बददिमाग़ ऐं अकल खां आरी शख़्स तोखे ईअं चयो आहे? तूं त मुंहिंजी राणी धीउ आहीं, मुंहिंजी पोपरी धीउ आहीं, पक इहो अकल खां अंधो हूंदो। न मम्मा, मां वाकई में मैरिज मटीरियल न आहियां। जेकॾहिं हुजां त मूंखे ईअं नज़रअंदाज न करे। बाहि ॾिस अहिड़े अकल जे अंधे खे। छॾी, तूं न रो मुंहिंजी धीउ, तूं न रो। मां थी अहिड़ी सेख त ॾियांसि, तूं रुॻो मूंखे ॿुधाए त इहो अकल जो अंधो केरु आहे। मां हिन भाग्य खे ॾिसां थी, मां हुनजो मुंहुं भञी छॾींदसि, मां हुनजूं अखियूं कढी छॾींदसि जंहिं मुंहिंजी धीउ खे ईअं चयो आहे। न रो तूं। सैफ के मूंसां ईअं न करणु घुरिबो हो। हुन मुंहिंजे प्यार खे ठुकरायो आहे, मुंहिंजे प्यार जी तज़लील कई आहे। मां कॾहिं बर्दाश्त न कंदसि, कॾहिं बि न। हू इहो सभु कुझु सूमल जे करे रहियो आहे न, पोइ छो न सूमल खे हुनजी ज़िंदगी खां एतिरो परे करे छॾिजे जो खेसि कॾहिं हुनखे माणे न सघे। दिलि ते रोज़ घाव ॾिना हुई सैफ, पर जिस्म ते निशान छॾिया अथई। तोखे ईअं न करणु घुरिबो हो। हाणे तुंहिंजे करे तुंहिंजी सूमल खे भोगणो पवंदो। हा, हाणे तुंहिंजी सूमल सहंदी। कुछ अहिड़ो करणु घुरिजे जंहिंसां मामिलो कानून ऐं मीडिया जी अख खां बची वञे। छा कजे अहिड़ो? सूमल जी संजीदगी मुंहिंजे लाइ सुभाणे मसइलो पैदा करे सघे थी। मूंखे हुननि बाबति जल्दी फ़ैसिलो करणु घुरिजे, किथे ॻिची में न पइजी वञे। ओके जान, मां हाणे हलां थो, हिकु इम्पोर्टेंट मीटिंग आहे। पर आज फ्री थी करे मां तोखे कॉल कंदुसि। सुहिणा माण्हू अव्हां खां कुझु विसरे पियो। छा पियो विसारियां? मां ऐं मुंहिंजो प्यार त अव्हां खां विसरी नथो सघे। इन जे करे अव्हां खां इहा फाइल पई विसरिजे। ओह यस यस, ये असल में तो लाइ आहे। मुंहिंजे लाइ कहिड़ो सरप्राइज़ आहे हिन फाइल में? ख़ासि न आहे। पोइ बि सोणी सरकार, तुंहिंजी खुला वारा कागज़ आहिनि, उहे वापसि कराया अथव।
वॉट? पर जहांगीर तो रात मूंखे हिन फाइल जे बारे में कुछ भी न ॿुधायो। इन ते पोइ ॻाल्हाईंदासीं। तूं फ्रेश थी वठ ऐं मूंखे देरि पई थिए, ज़रूरी वञिणो आहे। रात जो मोटी अची ॻाल्हाईंदासीं, ठीकु आहे? सिवा तुझे सरे की जहांगीर, जहांगीर आखिर छा पियो चाहे? मां जॾहिं खुला वठण जो तय थी वियो हुयो त पोइ हिन केस खे वापसि छो वरितो आहे? किथे किथे जहांगीर मूं मां जान छॾाइण त न पियो घुरे? न, बिल्कुलु बि न। मुंहिंजो शक बिल्कुलु जाइज़ आहे। जहांगीर हमेशह मुंहिंजो तारुफ़ बिज़नेस पार्टनर जे तौर ते करायो आहे ऐं पंहिंजी फैमिली मेंबर्स खां, पंहिंजे दोस्तनि खां बि मूंखे परते रखियो अथई। मूंखे हुन सां ॻाल्हाइणु घुरिजे, इहे मामलनि खे विधी न ॾिजे। होॾां त मूं सैफ़ खे बि तलाक जो चयो आहे। हू ज़रूरु फ़ैसिलो करे चुको हूंदो। न, ईअं न हूंदो। मां हरू भरू जहांगीर ते शक थी कयां। साईं 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 लख थोरा मस मस यादि कयो अथव। ख़ैर त आहे न। अॼु भला हिकु एडिटर साहब नज़रअंदाज थियल अदीब सां ॻाल्हाइण लाइ कीअं वक़्तु कढियो आहे? साईं छो था शर्मसार कयो? तव्हांखे त ख़बर आहे सर त अख़बार जी नौकिरी 24 कलाक मसरूफ़, 24 कलाक कम ऐं सिर्फ़ु कम। हुकुम कयो साईं, हुकुम कयो। सर असल में हिकु आर्टिकल आयो छपजण जे लाइ। तव्हां ते वॾी तनक़ीद कयल आहे, पर तव्हांजे अदबी पहलुअनि ते कुझु इस्लाही अंदाज़ में बि लिखियलु आहे। अच्छा, कंहिंजो लिखियलु आहे? को नओं नालो आहे, या ईअं बि खणी चइजे त को फर्ज़ी नालो बि थी सघे थो। पर सर आहे को अहिड़ो माण्हू जेको तव्हांजे या तव्हांजी फैमिली जे वेझो थी सघे थो। पोइ तव्हां छापियोसि पिया? ईअं कीअं छापियूं साईं? तव्हां त असांजी क़ौम जो असासो आहियो ऐं असांजे अख़बार ते तव्हांजे इश्तिहारनि जो बार बि त आहे। महिरबानी तव्हांजी, पर जेकॾहिं तव्हां मूंखे कापी मोकिले ॾियो त मां पढ़ी ॾिसां, थी सघे थो मूंखे मालूम थी वञे। हा ठीकु आहे सर, मां अॼु ई मोकिलियां थो, तव्हां ॾिसी वठिजो सर। लख थोरा साईं, लख थोरा। थैंक यू। केर थो थी सघे? अहिड़ो कहिड़ो माण्हू आहे जेको मुंहिंजी शख़्सियत लिखी सघे थो, जेको मुंहिंजे या मुंहिंजी फैमिली जे वेझो रहियो आहे? किथे हू लैबरेंट न आहे? हू मूं मां मुतासिर बि घणो रहियो आहे ऐं मूं खेसि बदिली बि करायो आहे। ख़ैर ॾिसजे। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम, वालेकुम सलाम। मिसिरम वेहो वेहो वेहो, मां तव्हांखे यादि पियो कयां। जी सर, सर कुछ अहम डॉक्यूमेंट्स खणी आई आहियां। तव्हांजे ख़िलाफ़ इंक्वायरी थी आहे। नैब तव्हांजे ख़िलाफ़ कदम पई खणे। अच्छा, नैब मुंहिंजे लाइ? पर इहो मिसिरम तव्हांखे कंहिं ॿुधायो? सर मुंहिंजो मंगेंदो आहे नैब में, त हुनखे मालूम थियो। हुन मूंखे ॿुधायो ऐं कुझु पेपर्स बि ॾेई वियो। पर मुंहिंजे ख़िलाफ़ कंहिं कंप्लेन कई आहे? इहा त ख़बर न पई सघी आहे। जेको कुझु मिली सघियो आहे उहो हिन बैग में आहे। अच्छा, सेक्रेटरी साहब, मिसिरम तव्हां बैग हिते रखो, तव्हां भले हलो। जी सर। ओके ओके सर। ओके। अस्सलाम वालेकुम सर। रहीम साहब, ॿुधो आहे त वॾो माल मेड़ियो अथव, नैब वारा नोटिस खणी पिया घुमनि। न सर, अलाए कंहिं ग़लति कंप्लेन कई आहे, अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे सर। बहरहाल कोशिशि करियो त कुझु अर्सो मोकल ते निकिरी वञो, न त हिकु अधु ॾींहं में खंभिजी वेंदव।
सर प्लीज मुझे सपोर्ट कयो। मां कुछ न तो करे सका। तू पांजा ब्याह वास्ता इस्तेमाल कर थी सके त एब्रोड निकरी वञ। पर सर कुछ तो कयो। अवांजा हाथ ट्रिगान माशाल्लाह। आई एम सॉरी रहीम साहब, वहां पांजो बेड़ो पाण मोड़ो आहे। घणी लालच करे हाणे पाण खे पाण ही बचायो। शायद हाणे पांजो राब्तो भी न रहे। सर हेलो हेलो सर सर प्लीज। शिट यार। Oh my God. के चवा अभी तुझो दोस्त इंसान ना है, हैवान है। ये मारबो के जैसे मोहब्बत कंदा आयो सा। तू जो डो छा आयो पाण के समझे छा तो नीच कमीनो इंसान ना ॾाढो हिसास आहे। बस सूमल जे करे ये करे पियो। वो ॾींहुं रात उन जे सहर में फातल आहे। अलाए कॾहिं हुन ॾहण मां जान छुटंदी ऐं मथां वरी बाबा भी उनजो ट्रांसफर करायो हुयो। ऐं हू वरी समझे तो तू बाबा के चई करे इहो सब कुछ कयो आहे। आप भी बाबा ये छो कंदो? तू बाबा का मालूम तो करे वट। मुखे पाण समझ में नथो अचे तो ये सब कुछ छा पियो थे। हाल तू केड़े पासे पे वने? सैफ ऐं मां कॾहिं हिक थी सघंदासीं भी अलाए न। अभी ॾिस तू सैफ के दिल सां थी चाहीं ऐं जेको कॾहिं कंहिंखे दिल सां चाहींदो आहे तो वो उनखे मिलंदो आहे। पर तोसां भी तो साॻो मसलो आहे। तो वारो भोगलो भी कुछ पूछे तो या न? महराज भी मुझे कैफियतन की कॾहिं समझो ही ना है। मुझे इजहार की कॾहिं उन दिल सां वतो ही ना है। मुझे तो लगे तो वो वाकई में मुझसे मोहब्बत ना है कंदो। मां छा कयां पई? पाण ॿई साॻे दग ते पिया आहिनि। हाणे ॿिन्हिनि जो प्यार पंहिंजो त आहे पर पाण सां गॾु न आहे। मूंखे त लॻंदो आहे त असां बाबा जो उन्हनि अफ़साननि जो किरदार आहियूं जिन खे कॾहिं भी प्यार ना है मिलंदो। ना पी सब पापा जे अफ़साननि जा किरदार ना आहियूं। न ये सब प्यार जा पांधीड़ा आहियूं जिनके प्यार ही ना ही मिलियो। असां पंहिंजो प्यार ज़रूर माणींदासीं, हर सूरत में माणींदासीं। जे ईअं न थी सघे त पोइ हिन प्यार खे ख़त्म करे छॾियो। चरी आई छा प्यार के छो खत्म कयूं? खत्म तो उन रुकावटन के कयूं जिनजे करे असां प्यार हासिल नथा करे सघूं। पर मुझी रुकावट तो पाण में राज है। उनके रस्ते ते आणो पवंदो ऐं ॿुधाइणो पवंदो त प्यार छा आहे। छा चई? कुछ न मां इहो थी सोचां त इहो सभु कीअं थींदो ऐं अहिड़ो छा कजे जो असांखे असांजो प्यार मिले। छा वाकई प्यार हासिल कजे? किथे असां खुदगर्ज त न थी विया आहियूं? पंहिंजो पाण लाइ पिया सोचूं। सामी पाण इन पहलू ते सोचियो ही ना है। मुझे तो कुछ समझ में ही कोन पे अचे। मुझे लगे पे मेराज का सवा दुनिया मुकम्मल ही ना है। वो आहे तो मां आया न तो कुछ भी ना है। मां भी तीअं महसूस कयां पई। सैफ खां परे हूंदी आहियां त ईअं लॻंदो आहे कि गहरे खूह में किरी पई आहियां ऐं हू मूंसां एतिरी मोहब्बत करे तो तॾहिं मूंसां ईअं करे तो उते हक़ जताए तो। तो पोइ आप ही पाण खे छा करणु खपे? कुछ त कंदासीं। बस थोड़ो वक्त दे कोई न कोई हल त कॾहिं वठंदासीं। मूंखे अर्शिला सां अॼु ईअं रिएक्ट करण न घुरिजे हा ऐं खेसि मूं पंहिंजी सफ़ाई बयान करण जो को मौक़ो बि त न ॾिनो ऐं मूं हुनखे चमाट वहाए कढी। मां पंहिंजी नज़र में किरी पियो आहियां इहा हरकत करे। ही मां कहिड़े पागलपणे जे कुन में फासंदो पियो वञा। मूं हिक सुठे दोस्त ऐं हिक प्यार कंदड़ छोकरीअ ते तशद्दुद कयो। Shame on me. मां त माफ़ीअ जे लाइक़ बि न आहियां। साईं चांहि ठाहे छा?
मूंखे उन खां माफ़ी वठणु घुरिजे हा। लॻे पियो त अॼु साहब जी कल थिड़ियल आहे। अलाह पियो ख़ैर करे वरी न शुरू करे ॾे शाइरी कंदो सॼी राति वरी निंड आराम। हुनजो तको ॾोह ई कोन हो। जेकॾहिं हुनजे पापा कुझु कयो बि आहे त मां हुनजो ज़िम्मेवार हिनखे छो सम्झियो? छो ही छा थियो? हिन में मुंहिंजो त को ॾोह कोन्हे को। मूं खेसि न मारियो आहे, मूं न मारियो आहे। साईं ख़ैर त आहे? छा ॻाल्हि आहे? अवां एॾा परेशान छो आहियो? न न न न कुझु बि न आहे, कुझु बि न आहे। साईं मां चांहि ठाहे अचां? हा तूं चांहि ठाहिया। ॿुध, मुंहिंजो केरु पुछण त कोन आयो? हाँ साईं, मिस अर्शिला आई हुई। अर्शिला? कहिड़े टाइम? साईं अधु कलाक खनि थियो आहे। कुझु चईं? तव्हांजो पुछे पई ऐं छा? भाभी सुमल मुतलिक़ पुछी त किथे रहंदी आहे ऐं हुनजी तस्वीर ॾिसण पई चाहे। तूं कुझु ॿुधायसि छा? मूं कबट मां तस्वीर खणी ॾेखारीमांसि पर हुन मूंखे रोकियो त तव्हांखे हिते अचण जो न ॿुधायां। ए भागो आहे। अड़े तोखे कहिड़ी ज़रूरत पई जो तूं हुनखे तस्वीर ॾेखार? चल हितां। आकाशू किथे आई? बॉस पंहिंजे ई शहर में आहियां, हुकुम खपे। मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुध। सूमल हाणे मुंहिंजी ॻीची में पवंदी थी वञे। तूं हिकु कमु कर, सूमल खे उड़ाए छॾीसि। जी बॉस, मां सम्झुमि न। त पोइ हुनजो एक्सीडेंट करे छॾ। सूमल अॼु इस्लामाबाद जे लाइ घरां रवानी थींदी। वो इस्लामाबाद न पहुचे, आसमाननि ते पहुची वञे। हाज़िर बॉस, फिक्र न कयो, जीअं चवंदो ईअं थींदो। पर छा? मूंखे तुंहिंजी इहा पर सम्झ में न आई। छा मसइलो आहे? पैसा घुर्जनि तोखे? न बॉस, पैसनि जो मसइलो न आहे। असल में हिन वक़्तु सख़्ती जाम थी वई आहे। हर जाइ ते CCTV कैमरा लॻी पियो आहे। को मसइलो न थी पवे, हिन भेरे संभाले वठिजो। अॻ में भला अहिड़ो कुझु थियो आहे छा? तूं हिन जी टेंशन न कर, इहो कमु करे छॾ। जेकॾहिं उहो इस्लामाबाद निकिरी वई त पोइ इहो कमु न थींदो। ठीकु आहे बॉस, थी वेंदो, तव्हां फिक्र न कयो। ओके बाय। ड्रामा सीरियल पाछन पोयां जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।